कश्मीर का ख़बर अवां ताईं पहुचाईंदासीं, जिते पुलिस जी राउंती जे कचे में कार्रवाई एक मुग़वी बाज़ियाब कराइण जी दावा कई वई आहे। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। कश्मीर का पुलिस राउंती जे कचे में कार्रवाई करे एक मुग़वी बाज़ियाब कराइण जी दावा कई आहे। कार्रवाई दौरान सरगोदा वासी हसन रज़ा के बाज़ियाब करायो वियो आहे। पुलिस अहिड़ी दावा कई आहे। पुलिस जो चवणु आहे त कार्रवाई दौरान धाड़ियल मुग़वी के छॾे फरार थी विया आहिनि। कश्मीर खां इहा ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। पुलिस राउंती जे कचे में कार्रवाई कई आहे। एक मुग़वी बाज़ियाब करण जी दावा कई वई आहे। तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे KTN न्यूज़ जो रिपोर्टर गुलाम फरीद ॼामड़ो। जी गुलाम फरीद, छा तफ़सील आहिनि? में कार्रवाई करे 3 ॾींहं अॻु अगवा थियल पंजाब जे शहर सरगोदा जे रहवासी मुग़वी हसन रज़ा खोखर के बाज़ियाब करण जी दावा कई वई। जॾहिं त घेलपुर पुलिस जो चवणु आहे त ॻुझी इतला मिलण ते रोंती जे कचेर इलाइक़े में स्पेशल टीम सां गॾिजी कार्रवाई कई आहे। जॾहिं त 3 ॾींहं अॻु अगवा थियल पंजाब जे शहर सरगोदा जे रहवासी हसन रज़ा खोखर के बाज़ियाब करे वरितो आहे। जॾहिं कश्मीर पुलिस जो कचहरे इलाइक़े में हलंदड़ ऑपरेशन दौरान ॾुआरनि जो घेरो तंग कयो वियो हो। ॾुआरनि मुग़वी खे हिकु हंधि खां ॿिए हंधि मुंतक़िल करे रहिया हुआ त ॻुझी इतला मिलण ते कार्रवाई करे मुग़वी खे बाज़ियाब कराए वरितो आहे। जॾहिं त जवाबदार फायरिंग कंदा फरार थी विया आहिनि। जी।